बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुसलसल उन खां अॻ में पोयों जेको लेक्चर पढ़ी आयासीं उहो टालपुरनि जो दौरु जेको 1782 खां 1843 ईस्वी ताईं हो। उन खां बाद हाणे पढ़ंदासीं अंग्रेज़नि जो दौरु जेको 1843 ईस्वी खां 1947 हुन क़याम पाकिस्तान जे दौर ताईं रहियो। समाजी ऐं सियासी पस मंज़र सियासी समाजी पस मंज़र इहो हो जो 1843 ईस्वी में मियाणीअ जे मैदान ते अंग्रेज़नि टालपुरनि खे शिकस्त ॾेई करे सिंध जी वाॻूं संभालियूं, जंहिंजे करे सॼी सिंध संदन कब्ज़े में अची वई। उन जे करे अंग्रेज़नि जी इहा पॉलिसी हुई त जेकॾहिं अवाम हुननि खां सिधे राब्ते में ईंदी त उन ई सां उन्हनि जा मसइला उन्हनि जी सूरत हाल खे चङी तरह जाचे सघिजे थो ऐं उन्हनि में जेके का मिसाल तौरु काई बग़ावत थी पैदा थी या का ॿिया बि मसइला हुआ जंहिंजे करे उन्हनि जी पॉलिसी हुई त सिधी तौर ते उन्हनि सां राब्ते में अचिजे। इन ई करे उन्हनि इहो सोचियो त छो न इन्हनि सां सिधे राब्ते में अचण जे करे का इन सिंधी ॿोलीअ खे जेका सिंधी ॿोली आहे उन्हनि खे पंहिंजे अंग्रेज़ ऑफिसरनि खे पढ़ाइजे ऐं उन्हनि जे हिसाब सां उन्हनि खे अॻिते पेशकदमी थी सघे। उन खां बाद सिंधी इल्मु ऐं अदब खे काफ़ी वधण जो मौक़ो इन जे करे मिलियो छो जो हिन दौर में असांखे सिंधी सूरत खती मिली। इन जे करे ॿियनि केतिरनि ई शयुनि में असांखे अॻे वाधारो थियो, जीअं मिसाल तौरु नसर में जेको नसर जी इब्तिदा थी उहा हिन दौर में थी चुकी। उन खां बाद जेको दौर जो अदबी जाइज़ो आहे उन जो माना मेन जेके 3 पॉइंट्स आहिनि, हिकिड़ी सूरत खतीअ जो ठहणु, उन खां बाद सिंधी नसर ऐं टियों सिंधी नज़म। सिंधी सूरत खती अंग्रेज़नि फ़ारसी जी जाइ ते सिंधीअ खे सरकारी ज़बान जो दर्जो ॾिनो, जेको 1851 ईस्वीअ में सर बार्टल फेरियर जेको उन वक़्तु सिंध जो कमिश्नर हो उन इहो हुकुमनामो जारी कयो हो त अंग्रेज़ ऑफिसर जेके बि आहिनि ॿाहिरां अचनि था या सिंध में मौजूदु आहिनि उहे लाज़मी तौर ते सिंधी पढ़नि ऐं उन्हनि खे छाजे करे जो सिंधी पढ़ण लाइ बि ज़ाहिरी तौर ते उन खां अॻु में 3 अखर मौजूदु हुई पर उहा हिकु मुकमल न हुई। इन जे करे सिंधी ऑफिसरनि अंग्रेज़ ऑफिसरनि खे उहे सिंधी पढ़ाइण लाज़िम थी वई। इन जे करे असिस्टेंट कमिश्नर हो सिंध जो जेको मिस्टर एलिस जी निगरानी में हिकु कमेटी जोड़ियो जंहिंमें हिंदू आलिम ऐं मुस्लमान आलिम ॿई मौजूदु हुआ ऐं उन्हनि जी जेका हेड हो या सरपरस्ती उहा कंहिंजी असिस्टेंट कमिश्नर सिंध मिस्टर एलिस जी। इन खां बाद जेका फाइनलाइज़ थियो कमेटी जो जंहिंमें अरबी जे लफ़्ज़नि में जेके आहिनि टुबकनि जा इहे इज़ाफ़ा कया विया, जंहिंमें पे बे भे टे थे मिसाल तौरु ॿिया केतिरा ई लफ़्ज़ उन्हनि में इज़ाफ़ो कयो वियो, जंहिंजे करे सिंधी सूरत खतीअ जो अलॻि ॿिए लाइ अरबी खिते जो ख़त आहे उहो राइज कयो वियो ऐं सिंधी सूरत खती ठहण खां पोइ सिंधी अदब में काफ़ी वाधारो मौजूदु आयो। उन खां बाद सिंधी नसर इन हिसाब सां जेके सिंधी नसर में जीअं पढ़ी आया आहियूं पोइ हिते त टालपुरनि जे दौर में आख़ुंद अज़ीज़ुल्लाह जेको मटियारियुनि जो मेमण हो जेको क़ुर शरीफ़ जो दर्स ॾींदो हो उन क़ुर मजीद जो तर्जुमो करे सिंधी नसर जी शुरूआति कई। पर के आलिम चवनि था त राजा ॾाहर जा जेके लिखियल ख़त आहे उन्हनि खे बि सिंधी नसर मञनि था ऐं के वरी शाहकरी ऐं मखदूम नूह जा मलफूज़ात में आयल फ़िक्रनि खे सिंधी जो इब्तिदाई नसर मञणु घुरिजे था चवनि था। उन खां बाद बहरहाल जेका सिंधी अदब जी बाक़ाइदा शुरूआति थी उहा हिन दौर में थी जेका सूरत खतीअ जे ठहण खां बाद थी। नसर खे मौज़ूअ जे लिहाज़ खां हेठियुनि हिसनि में विरायल आहे। अफ़सानो या कहाणी अफ़सानो जेको हिकु ई नसर जी उहा सिंफ़ आहे जेका हिकु ई निशिस्त में ई ख़तमु करे सघिजे थी।
इन खां बाद जेको अफ़सानो थी वियो, कहाणी थी वियो, नाविल थी वियो, ड्रामो थी वियो, मज़मून नवीसी थी वई या नसर नवीसी, इन्हनि खे अॻिते हली बाक़ाइदे डिटेल में पढ़ंदासीं, तफ़सीलाती हिननि खे पढ़ंदासीं। इन खां बाद शाइरी, शाइरीअ में गैर अरूज़ी जंहिंमें ॿी ॿाहिरीं शाइरीअ जो शुमार न हुजे या ॿी ॿाहिरीं शाइरीअ जो असरु घटि रहियो हुजे, उन्हनि में गैर अरूज़ी शाइरीअ में जेके शाइरा घणो करे उते वक़्त जा अंग्रेज़ दौर जा सूफ़ी शाइरा हुआ। तंहिंमें कादिर बख्श बैदल जेको हिन दौर जो आया आला पाए जो शाइर हो, ऐं उन खां अलावा सिंधीअ में बि काफ़ी शाइरी कई अथसि। सिंधीअ में सचल साईं ज़ेर असरु रहियो आहे। उन खां बाद संदसि फर्ज़ंद मोहम्मद हुसैन बेकस, जेको सिर्फ़ु 25 साल जहिड़ो रहियो, ऐं उन खां बाद हिन में माना मोहम्मद हुसैन बेकस आहे जंहिं सिंधी सराइकी ऐं खां अलावा हिंदीअ में बि काफ़ी शाइरी कई आहे। ऐं काफ़ी जेका सिंफ़ आहे शाइरीअ जी, उन खे बि तमामु सुठे अंदाज़ सां चयो अथई। इन खां बाद आहे मिस्री शाह। मिस्री शाह जेको पाण शाह इनायत रिज़वीअ जे ख़ानदान मां हुआ। उन खां बाद जेके हिन दौर जा जेके गैर अरूज़ी शाइर आहे, उन्हनि में नानक यूसुफ, रमज़ान कुंभर, महमूद खटियाण, पीर अशरफ शाह, उस्मान सांगी, सावण ख़ासकेली वग़ैरह ॿिया बि केतिरा ई हिन दौर जा शाइर रही चुका आहिनि, गैर अरूज़ी शाइर। इन खां पोइ अरूज़ी शाइरी, सिंधीअ में अरूज़ी शाइरी जेका जी शुरूआति नूर मोहम्मद खुस्ता, मीर मिर्ज़ा तक़ी ऐं मखदूम अब्दुर्रऊफ़ भटीअ वारनि अॻु ई करे छॾी हुई। अरूज़ी शाइरीअ ते ईरानी माहौल जो तमामु घणो असरु पियो आहे। ईरानी तशबीहूं ऐं रवायतूं जेके बि आहिनि सिंधी माहौल लाइ बिल्कुलु ओपरियूं हुयूं, पोइ बि उन्हनि खे ज़बरदस्ती जीअं तीअं करे सिंधी शाइरीअ में शामिलु थिया आहिनि या उन्हनि में शामिलु कयो वियो आहे। उन्हनि गैर अरूज़ी शाइरीअ में आख़ुंद गुल मोहम्मद हालाई जंहिं पहिरियों दीवान मुकमल कयो ऐं सिंधी शाइरी सिंधी हिन में अरूज़ी शाइरी में पहिरियों दीवान मुकमल कयो। ग़ुलाम मोहम्मद शाहगदा, ग़ुलाम मोहम्मद शाहगदा जी शाइरीअ में गज़ल, क़सीदा, मसनवियूं, कताब अची वञनि था। संदसि शाइरीअ में इश्क़िया रंग ग़ालिब आहे, जंहिं करे माना उन में केतिरी इश्क़िया रंग तमामु घणो ग़ालिब अथसि, मतिलबु उन में इश्क खे घणो ॻायो अथसि पंहिंजी शाइरीअ में। उन खां पोइ आहे मीर अब्दुल हुसैन सांगी। सांगी साहिबु जेको आख़िरी हुकुमरान मीर नसीर ख़ान जो पोटो हो, बंगाल में हिकु अंग्रेज़ औरत मञा पैदा थियो ऐं 1883 ईस्वीअ में पंहिंजे वतन वापसि आयो। उन्हनि सिंधीअ में मीर अब्दुल हुसैन सांगी जा 3 दीवान आहिनि। उन खां बाद साईं जी मतिलबु मिर्ज़ा कलीज बेग बुनियादी तौर ते नसर नवीस बि आहे, अरूज़ी शाइरी बि कई अथसि ज़माने जी। मतिलबु मिर्ज़ा कलीज बेग नसर नवीसी, ड्रामा, आतम कहाणीअ जी शुरूआति ऐं मतिलबु ॿिया केतिरनि सफ़नि ते 400 साढा खां वधीक किताब लिखी चुका आहिनि। इन खां बाद हिन में हिन दौर जा जेके अरूज़ी शाइर आहे मीर हसन अली ख़ान, आख़ुंद मोहम्मद क़ासिम हालाई, हाफ़िज़ मोहम्मद रखड़ाई, मोहम्मद हाशिम मुख़लिस, हाफ़िज़ मोहम्मद हारून दिलगीर वग़ैरह हुया। हिन मतिलबु इन खां बाद जेको नेक्स्ट लेक्चर हूंदो उहो हूंदो पाकिस्तान जो, याने पाकिस्तान जो जेको शुरूआती दौरु आहे उन में उन्हनि खे बि 3-4 हिसनि में विराईंदासीं। उन खां बाद वरी नेक्स्ट लेक्चर शुरू कंदासीं। महिरबानी।